बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इन्नल्लज़ीना ला गाफिलून बिमा कानू यक्सिबून। रब्बना अल्लाहुम्मा रब्बना ज़िदना इल्मन व फ़हमा। इंतहाई खुशी की गाल है अज पंहिंजे इन ॻोठ जे अंदरि सीरतुन नबी जे उनवान ते एक अज़ीमुशान प्रोग्राम मुनक़द थियो आहे, जंहिंमें सिंध जा मअरूफ़ ख़तीब बुलबुले क़ुरान शेरे सिंध फ़ज़ीलत शेख हाफिज़ शबीर अहमद जमाली हफ़िज़हुल्लाह ताला, उन सां गॾोगॾु जमात जो बुज़ुर्ग आलिम दीन हाजी मोहम्मद आज़म लाडर साहब हफ़िज़हुल्लाह, सईं गुलामुल्लाह हरल साहब हफ़िज़हुल्लाह, अदीब सिंध साईं मोहम्मद जुमन कुंबर हफ़िज़हुल्लाह ताला, इन प्रोग्राम के अंदर खिताबात कंदा। अदना सा तालिब इल्म महज़ हाज़िरी जी ख़ातिर हुकुम थियो त चार ॻाल्हियूं मुंहिंजो चई था वठूं। पंहिंजी मुलाक़ात थींदी रहंदी आहे। असुल खिताबात इंशाअल्लाह उन्हनि मुक़र्ररीन जा आहिनि जेका आयत मुक़द्दसा तव्हांजे साम्हूं तिलावत कई आहे, उन जी रोशनी में चंद ॻाल्हियूं तव्हांजे साम्हूं अर्ज़ कयां थो। अॼु हिन दुनिया जे अंदरि ॾिठो वञे त हर इंसान दुनिया जो तालिब आहे। जॾहिं त दुनिया जी हैसियत अल्लाह जे नज़र में एक मच्छर जे पर जे बराबर भी कोन्हे। सरदारे कायनात जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, पाण फरमाइंदा इन दुनिया जो मिसाल ईअं आहे, आख़िर जे मुक़ाबले में तव्हां को माण्हू समुंड जे अंदरि पंहिंजी आङुर ॿोड़े तव्हां जे आङुर ते केतिरो पाणी ईंदो। साहबा फरमाया रसूल चंद कतरा, कोई हिकु ॿ फुड़। पाण फरमाया आख़िर जे मुक़ाबले में हिन दुनिया जी हैसियत ईअं आहे। अफ़सोस आहे असांजे अक़ल ते जो असां हेॾे वॾे समुंड खे छॾे करे हिकु कतरे जे पोयां लॻायूं। ऐं वॾी नादानी इहा आहे, कम अक़ली इहा आहे जो असां सभिनी खे ख़बर आहे त हीअ दुनिया धोखे जो सामान आहे। इन दुनिया ने असांजे वॾनि सां वफ़ा कई आहे, न असां सां वफ़ा कंदी। केतिरा जनाज़ा आहिनि जेके रोज़ पढ़ूं था, केतिरा जनाज़ा आहिनि जिन खे पंहिंजे कुलनि ते असां खयो आहे, ख़बर भी आहे। हकीकत का बाखबर हुजण के बावजूद भी असांखे अहिड़ो नशो लॻो आहे दुनिया जो
तो जेको माण्हू असांखे 8-10,000 पगार ॾिए थो, असां उन जी नौकरी, उन जी ड्यूटी, उनखे त पंहिंजे लाइ फ़ख़्रु सम्झूं था। पर जंहिं रब असांखे हेॾियूं वॾियूं नेमतूं ॾिनियूं आहिनि, जो फरमाए वा इन तउद्दू निअमतल्लाहि ला तुहसूहा, मुंहिंजे नेमतुनि खे अगरि तव्हां ॻणणु चाहियो त ॻणे कोन सघंदो, बेशुमार आहिनि। उन रब जे साम्हूं झुकण जी बि असांखे तौफ़ीक़ नथी मिले। ॾींहं ऐं राति में 5 वक़्त अल्लाह जी ज़ात जेका निमाज़ फ़र्ज़ कई आहे, मुस्लमान उन निमाज़ खे पंहिंजे मथां वबाल थो सम्झे। अल्लाह जे साम्हूं झुकण खे, अल्लाह जे साम्हूं आजिज़ी इनकिसारी खे और थो सम्झे। इहा आहे असांजी हिन वक़्त जी सभ खां वधीक जेका दीन खां दूरी जो सबब आहे न, इहा दुनिया आहे। जॾहिं त अल्लाह पंहिंजे कलाम में फरमाए इअलमू अन्नमल हयातिद दुनिया लइबुन व लहव, फरमाए ये दुनिया खेल ऐं तमाशो आहे। किथे फरमाए वमल हयातिद दुनिया इल्ला मताउल गुरूर। फरमाए मुसलमानों, अल्लाह पंहिंजे सच्चे कलाम जे अंदर तव्हांखे पहिरें आगाह करे थो छॾे, मता दुनिया जी नशे में अचो। शैतान मता तव्हांखे इन धोखे में विझे त तव्हांजी हमेशह जो मक़ाम ई आहे, हमेशह जो ठिकाणो ई आहे। फरमाए ख़बरदार, न तोखे पहिरें ॿुधाए थो त हीअ दुनिया धोखे जो सामान अथई। अल्लाह जी ज़ात इन दुनिया जे अंदर तोखे हिकिड़ो मक़सद ॾेई करे हिन दुनिया में रवानो कयो आहे। उहो मक़सद छा आहे? फरमाए तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर, अल्लज़ी खलक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला व हुवल अज़ीज़ुल गफूर। फरमाए इंसान बरकतन वारी ज़ात अल्लाह जी जंहिंजे हथ में दुनिया जी बादशाही आहे। व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर, जेको हर शइ ते कुदरत रखंदड़ आहे। अल्लज़ी खलक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला, ओ अल्लाह जंहिं मौत पैदा कयो, मौत असांखे ॾिन, ज़िंदगी खे पैदा कयो। फरमाई छाजे लाइ? लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला, इन्हे जे लाइ अल्लाह जी ज़ात इन दुनिया खे पैदा कयो आहे। तुंहिंजी दुनिया में अचण जो मक़सद इहो आहे त ॾिसां त इंसान केतिरा नेक अमल थो करे, चङायूं वधीक केरु थो करे। किथे फरमाए इन्ना जअलना मा अलल अर्ज़ ज़ीनतल लहा लिनब्लुवहुम अय्युहुम अहसनु अमला। फरमाए आसमान जे बनाइण जो हिकिड़ी मक़सद, ज़मीन जे पैदा करण जो हिकिड़ी मक़सद, चंड ऐं तारनि खे पैदा करण जो हिकिड़ी मक़सद, राति ऐं ॾींहं खे पैदा करण जो हिकिड़ी मक़सद, फरिश्तनि खे पैदा करण जो हिकिड़ी मक़सद। ई पूरी दुनिया जेका अव्हांखे सजायल नज़र अचे थी, इन समूरी दुनिया जे सजाइण जो हिकिड़ी मक़सद आहे। इन्ना जअलना मा अलल अर्ज़ ज़ीनतल लहा लिनब्लुवहुम अय्युहुम अहसनु अमला। अल्लाह इन दुनिया खे सजाई इन जे करे ॾिसां त इंसान चङा अमल केरु थो करे। किथे फरमाए अलिफ लाम मीम अहसिबन नासु अन युतरकू अन यक़ूलू आमन्ना वहुम ला युफ्तनून वलक़द फतन्ना الذين من قبلهم فليعلمن الله الذين صدقوا وليعلمن
मिनल कासिबीन। फरमाए इंसान मता तू यो गुमान कई त अल्लाह जी ज़ात के इया फजूल पैदा करे छडियो तुझे बनाने जो कोई मकसद कोने न अल्लाह जी ज़ात फरमायो तुझे बनाने जो मकसद है अल्लाह जी ज़ात के पैदा करने जो बड़ो मकसद रखियो है। अल्लाह जी ज़ात तुझे दिल पे आए अल्लाह जी ज़ात तुझे अमल पे आए न अल्लाह जी ज़ात तवाजे सूरत तुझे तरफ दिसे दी न अल्लाह जी ज़ात तवाजे जिस्मन जे तरफ दिसे दी वलाकिन यंजुर इला कुलूबिकुम व अमालिकुम। अल्लाह जी नजर आवाजे दिल ते आए अल्लाह जी नजर आवाजे अमलन ते आए। अल्लाह फरमा कल क़यामत जरी जो कोई हिसाबो किताब थींदो ओ भी ने बिना ते थींदो इन जिंदगी जे हिसाब जा थींदो औ अमल जे जरिए परखींदो केर सच्चा इन केर कूड़ा इन औ इन शे परखींदो किने फरमाए अफासिबतुम अन्नमा खलकनाकुम अबसन व अन्नकुम इलैना ला तुरजऊन। फरमाए इंसान तो ये गुमान कयो है अल्लाह जी ज़ात मुके इए पैदा करे छडियो। फरमाए खबरदार न अल्लाह जी ज़ात जरूर तो का हिसाब वठंदी ऐ तो के असा जे तरफ ही मोटायो विंदो तो के असा जे तरफ मोटायो विंदो तो का पल पल जो हिसाब दींदो। क़यामत जड़ी तू एक कदम भी अॻिते न वधाए सघंदे जेसीं ताईं पंजनि सवालनि जो जवाब न ॾी। अन उम्री फीमा अफना नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाए पहिरियों सवाल अल्लाह जे तरफ का इन जिंदगी जो थींदो ही जेका जिंदगी अल्लाह ॾिनी आहे इन जिंदगी जे मुतालिक अल्लाह जी ज़ात सवाल कंदी कल क़यामत जे ॾींहुं। खबरदार ही जिंदगी किथे फना की जिंदगी किथे गुजारी। अल्लाह जी ज़ात जॾहिं जहन्नमिन खे जहन्नम में दाख़िल कंदी न उन वक्त भी न जिंदगी जे बारे में न उम्र जे बारे में उन्हनि खे चवंदी अवलम नुअम्मिरुकुम मा यतज़क्कर फीहि मन तज़क्कर व जाअकुमुन नज़ीर। छा मूं अव्हां खे उम्र न ॾिनी हुई ताकि जिंदगी कोन मिली छा नसीहत करण वाला वटि न आया हुया। अगर इन जिंदगी में तव्हां नसीहत हासिल कयो सबक हासिल कयो पंहिंजे जिंदगी जे बिगड़ियल क़िबले खे सुधारियो तो सुधारे सघिया होवे। छा डिॼाइण वारा तव्हां वटि कोन आया छा अल्लाह रसूल जूं ॻाल्हियूं ॿुधाइण वारा तव्हां वटि कोन आया। ॿियो सवाल अल्लाह जे तरफ़ खां वान शबाबी फीमा बिला ॿुधा जवानी किथे फना कई जवानी किथे फना की जवानी केड़न कमन में गुजारी थी अल्लाह की तरफ का सवाल है। चौथो नंबर सवाल माल किथा दी केड़े हिसाब से कमाई न कमाने में आजाद है न खर्च करने में आजाद है बिनी शे जो सवाल है। कमाई किथा का ऐ खर्च किथे कई जो इल्म तो वट आयो उन ते अमल केतरो कई ये अल्लाह जी तरफ का सवाल दींदा मता समझो ये जवानी ही जिंदगी बस ये फजूल है। कल क़यामत जड़ी एक मिनट एक सेकंड जो अल्लाह जी ज़ात असा का हिसाब किताब कंदी अल्लाह जी ज़ात असा के जिंदगी जे लम्हे लम्हे जो सवाल कंदी असा के खबरदार थियण घुर्जे। किते कुरान में अल्लाह जी ज़ात फरमायो वअम्मा मन सकुलत मवाज़ीनुहु फउलाइका हुमुल मुफ्लिहून। फरमाए जिन इंसान जा अमल वज़नी दी बया कोई इंसान कामयाब है। वमन खफ़त मवाज़ीनुहु फउलाइका अल्लज़ीना खसिरू अनफुसहुम फी जहन्नम खालिदून। जिन जो नेकियूं वज़नी न थियूं गुनाह वधीरा नेकियूं जिन इंसानन जूं घट फरमाए कोई खसारे में ई जहन्नम में हमेशा रहंदा। तने करे अल्लाह जी ज़ात फरमायो इन्नल्लज़ीना ला यरजूना लिक़ाअना बेशक वे माण्हू जिन असां मुलाकात के विसारे छॾियो जिनके असांजा मोटण याद कोने दुनिया जो दफ्तर याद आए दुनिया जी ऑफिस याद आए दुनिया जा सब कमकार याद है ना याद त अल्लाह दे मोटण याद कोने अल्लाह ला मुलाकात याद कोने हिसाब किताब जो डी याद कोने मौत जा मराइल याद कोने कब्र याद कोने। अल्लाह फरमाए एड़न इंसानन जे लाए जिन इंसान असांजे तरफ मोटण के विसारे छॾियो ला यरजून लिक़ाअना वरज़ू बिल हयाति दुनिया
ऐं दुनिया जी ज़िंदगी ते राज़ी रहिजी विया सभु कुझु हिन दुनिया खे सम्झी वेही रहिया वत्मअन्नु बिहा ऐं मुतमइन थी विया सम्झो सभु कुझु ही असांजी दुनिया आहे केरु आहे असांखे चवण वारो असां त आज़ाद आहियूं जीअं दिलि चाहियो कई अमल बि कई को पुछण वारो कोन हुयो अल्लाह फरमायो वल्लज़ीन हुम अन आयातिना गाफ़िलून इहे आहिनि जेके असांजे आयतुनि खां गाफ़िल आहिनि इन्हनि जो नतीजो छा आहे उलाइका मअवाहुमुन नार इन्हनि माण्हुनि जो ठिकाणो जहन्नम जी बाहि बिमा कानू यक्सिबून छो त इन्हनि कमाई इहा कई आहे इन सभु कुझु हिन दुनिया खे संदो आहे अल्लाह जी ज़ात खां सवाल मूंखे उन खां बाद में जमी मुस्लमाननि खे आख़िरत जो फिक्र करण जी तौफ़ीक़ अता फरमाए इन फानी दुनिया के छॾे करे इन कतरे के छॾे करे उन समुंड जे लाइ हासिल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।